दोस्तों अस्सलाम वालेकुम। जियां त सूमर गुज़रियल सूमर जे ॾींहुं अंग्रेज़ी 19 तारीख़ ते मंझंदि जो 2 खां 2:30 बजे जो टाइम हुयो। हीअ असांजो दोस्त आहे, हिन जी गाॾी वैगन खे अचानक वायरिंग जे ज़रिए बाहि लॻी वई ऐं हिन दोस्त जी ग़रीब जे रोज़ी जो ज़रियो इहा ई गाॾी हुई ऐं हिन दोस्त खे ॿी का बि हिन गाॾी खां सवाइ माली मिल्कत न आहे। हीअ ग़रीब इहा गाॾी वरिती हुई पंहिंजे बच्चनि जो अॼु जॻह खपाए करे किराए ते ऐं इहा गाॾी वरिती ऐं हिन वक़्तु बि हीअ वारा शहर में रहे थो, किराए ते जॻह अथसि ऐं हिन खे पुटाणी औलाद हिकिड़ो ई पुटु आहे जेको 10 सालनि जो आहे ऐं ॿियूं नियाणियूं हिन। कमाइण वारो हीउ हिकिड़ो ई शख़्स आहे। हिन ग़रीब जो अचानक आ ग़रीबा कर खुदाई में हिन जी गाॾी खे बाहि लॻी जेका कंबर सिटी वारे कंबर वारे स्टॉप ते सड़ी रख थी वई। उहा कंबर जे सोशल इदारनि ऐं प्रेसिंग वारनि ऐं सभिनी आला इदारनि ताईं हिन जी फ़रियाद पहुतल आहे। जीअं त हीउ ग़रीब हिन वक़्तु सभिनी सरहंदी वारे दोस्तनि ॾे वाझाए रहियो आहे। हिन जी ग़रीब जी माली सहायता कई वञे ऐं जीअं त हे ग़रीब इन बचनि जे रोज़गार जे लाइ ॿी का सुठी गाॾी इन खे तयारु कराए करे बचड़नि जे रोज़ी जे लाइ गुज़र सफ़र करे। इन जे लाइ हिन खे गाॾी खे ठीकु करण जे लाइ हिन जे वटि का बि माली मदद हिन वक़्तु घर में न आहे। इन जे करे ही ग़रीब सरहंदी वारनि खे, इंसानियत सां तालुक़ु रखण वारनि खे, इंसान दोस्तनि खे ऐं शहरी इतिहाद, शहरी एक्शन कमेटी, शहरी सचवा इतिहाद ऐं ग़ैबी नवाब चीफ सरदार ख़ान चांडिया खे बि अपील थो करे ऐं जेके बि शहर जा हॾॾोखी इंसान आहिनि, जेकी बि इंसानियत सां तालुक़ु रखण वारा आहिनि, सभिनि खे हीअ अपील थो करे त मुंहिंजी चए थो ख़ुदा रा मदद कयो त जीअं मां इहा गाॾी खे मरामत कराए ऐं बच्चनि जे गुज़र सफ़र जो ज़रियो जारी कयां। इन जे लाइ हीउ ग़रीब हिन वक़्तु मदद जे लाइ वाझाए रहियो आहे ऐं हिन जी ख़ुदा काण जंहिं ताईं हीउ मुंहिंजो आवाज़ु पुॼे थो हिन मिसकीन जी मदद कयो। जीअं हे ग़रीब पंहिंजे बच्चनि जो गुज़र सफ़र जे लाइ गाॾी ठीकु कराए वरी इन रूट ते गाॾी खे रवानो करे ऐं गुज़र सफ़र करे सघे। इन जे लाइ MNA साहब, चीफ नवाब सरदार ख़ान चांडियो, चीफ नवाब बुरहान ख़ान चांडियो ऐं साईं मुराद अली शाह साहब ऐं बिलावल साहब खे ऐं पूरी पीपल्स पार्टी काबीना, ज़िले इंतज़ामिया के DCO साहब खे ऐं शहर जे यूनियननि खे ऐं शहर जे कारोबारी सरमाएकारनि माण्हुनि खे अपील था कयूं त ख़ुदा खे हाज़ुर नाज़ुर सम्झी ऐं हिन मिसकीन जी मदद कनि ऐं हीउ ग़रीब आहे ऐं हीउ मिसकीन आहे ऐं इन्हनि जी मदद जे लाइ रस्तो वाझाए रहियो आहे ऐं चीफ नवाब खे बि अर्ज़ु था कयूं त हिन ग़रीब जी मदद करे ऐं चीफ नवाब हमेशह ग़रीबनि जी मदद कंदो आहे ऐं हिन मिसकीन जी बि मदद करे ऐं हिन ग़रीब जे रोज़ी जो सिलसिलो जीअं जारी थी वञे। असां कंबर जे बाशऊर अवाम ऐं कंबर जे हॾॾोखी इंसाननि खे ऐं जेके इंसानियत सां तालुक़ु रखंदड़ आहिनि उन सभिनि खे अपील था कयूं त हिन मिसकीन जी मदद कयो, हे ग़रीब जे बच्चनि जो गुज़र सफ़र करे सघे ऐं गाॾी खे ठीकु कराए। ऐं हिन जो असां पोस्ट में फ़ोन नंबर बि रखंदासीं। जंहिं दोस्त खे मदद करणी आहे उहो हिन जे फ़ोन नंबर ते हिन सां मदद करे। जेकॾहिं हीअ आवाज़ु असांजो जिथे जिथे वञे थो, जेको दोस्त कंबर नथो अची सघे त पोस्ट ते हिन जो नंबर रखंदासीं। उन नंबर ते ईज़ी पैसनि जे ज़रिए या कहिड़े बि हिसाब सां हिन ग़रीब सां तावन कंदो। अलाह पाक जी रहमत थींदव ऐं हीउ भलारो महीनो आहे, हे रबीउल अव्वल जो महीनो बरकतुनि भरियो महीनो आहे। हिन महीने जे सदके, हिन सरदार जे आमद वारे ॾींहं जे भलाई जे सदके हिन ग़रीब जी मदद कंदा। जीअं कंबर जो अवाम ऐं जीअं इंसान दोस्त ऐं बाशऊर अवाम खे हथ ॿधी अपील था कयूं हिन मिसकीन जे ख़ुदा रा मदद कयो। उस्ताद फिदासिन, तव्हांजी गाॾी त सड़ी वई, उन ॾींहुं अखियुनि खां ॾिठीसीं। हाणे हिन वक़्तु तव्हांजो गाॾी जे लाइ कहिड़ी हिकमत अमली जोड़ी अथव ऐं बच्चनि जे गुज़र सफ़र जे लाइ कहिड़ो क़दम खयो अथव? हाणे इहो ई आहे त माना संगत ते आया आहियूं त भाउ जेको आहे ख़ुदा वास्ते महिरबानी कयो मुंहिंजे मथां त मां बच्चनि जो रोज़गार कयां या इन खे ई ठाराए जेको आहे रोज़गार कयां या का ॿियो कुझु नी संगत जे सभिनी माना समाधान जेके बि आहिनि सेठियूं आहिनि, असांजा नवाब साहब आहे, बुरहान साहब आहे, असांजो सरदार ख़ान आहे, जेके बि आहिनि सेठियूं सरहंदी वारा, उन्हनि खे अपील आहे त मुंहिंजी ख़ुदा वास्ते मदद कई वञे त मां बच्चनि को रोज़गार करे ऐं सोचे माना अॻिते कदम खणी सघां थो। ऐं हिन वक़्तु गाॾी तव्हांजी घणो ख़र्चु खाईंदी उस्ताद फिदास? हिन वक़्तु राब्तो थियो आहे कंहिं मिस्त्री सां? बसि हुननि जो चवणु आहे त बाबा 2.5 खां 3 लख ताणी माना गाॾी तव्हांजी खाईंदी। उन्हनि जे बि लाइ लॻा पिया आहियूं। भला कंदो जेको आहे सरहंदी वारा जेको आहे सो कंबर जे अवाम
ऐं कंबर जे सरमाएकारनि माण्हुनि खे तव्हांजी दर्दमंदी इहा दाह असां हिन सोशल मीडिया जे ज़रिए पुॼायूं पिया। जी, जी। ऐं अॼु जेको तव्हांजो प्रेस क्लब में बि एहतजाज रिकॉर्ड करायो आहे, अलाह पाक में उमेदु आहे त इहो असांजे बिलावल साहब जे ऐं साईं बाबा मुराद अली शाह ताईं बि पुॼंदो ऐं कंबर DCO जे बि ताईं पुॼंदो। अलाह में उमेदु आहे त इहे इंसान दोस्त आहिनि ऐं पीपल्स पार्टी असुल में आहे बि ग़रीबनि जो ई मंशूर ते आई आहे। इंशाअल्लाह तुंहिंजी मदद कंदो इंशाअल्लाह। ऐं तव्हां उन्हनि जे लाइ कहिड़ो पैगाम ॾियणु चाहियो था? असां इहो ई चऊं था त माना जेको आहे मुंहिंजी मदद कई वञे, ख़ुदा वास्ते मुंहिंजी मदद कई त मां बचनि को रोज़गार करे ऐं जेको आहे पंहिंजा बचा ठॻायां। इन जे लाइ तव्हां बिलावल साहब जीअं असांजे मुराद अली शाह हुआ, जेके बि कंबर आहे, जेके सरमाएदार आहिनि, जेके वॾा आहिनि उहिदेदार, उन्हनि खे बि इहा मुंहिंजी अपील आहे, DCO साहिब खे अपील आहे त महिरबानी करे मूंसां मदद कई वञे।